जिए लतीफ़, जिए शाह सचल सामी जी ॿोली। नौ ॼापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दादा श्याम अॼु साधू टी.एल. वासवाणी जे जन्म जो ॾींहुं आहे। अॼु सॼी दुनिया में प्रेमी जेके आहिनि 25 नवंबर खे मीटलेस डे तौरु मल्हाए रहिया आहिनि। अॼु असां साधू टी.एल. वासवाणी जिन पंहिंजो तख़ल्लुस शाह जे सूर में नूरी खां मुतासिर थी नूरी रखियो, उन्हनि जा कुझु कलाम उहे पेश कंदासीं भॼन, ऐं इन खां अलावा साधू टी.एल. वासवाणी जिन पंहिंजी संगत खे गीता जो ज्ञान यानी उपदेश जेको आहे श्री कृष्ण भॻवान ॾिनो उहो उपदेश पेश कंदा हुआ। अॼु यादगार उन्हनि जे आवाज़ में असीं गीता जो उपदेश अव्हां जे ख़िदमत में पेश कंदासीं। ऐं अॼु अव्हां जी ख़िदमत में हिकु तारीख़ी रिकॉर्ड उहो पेश करणु चाहींदासीं। साईं जे.एम. सैद जिन सिंध में शाह लतीफ़ ते कॉन्फ्रेंस करणु चाही ऐं साधू टी.एल. वासवाणी जिन खे उन्हनि खे नींढ ॾिनी त उहे उन्हनि में शिरकत करे सघनि। ऐं उहा दावत उन्हनि खे जॾहिं मिली त किन हालतुनि करे दादा नूरी साधू टी.एल. वासवाणी जिन सिंध वञी न सघिया, पर उन्हनि साईं जे.एम. सैद खे हिकिड़ो ख़त लिखियो। उहो यादगार ख़त जेको आहे हिकु तारीख़ी रिकॉर्ड आहे। नौ ॼापो प्रोग्राम में उहो असां तारीख़ी रिकॉर्ड शामिल करे रहिया आहियूं, जेको उन्हनि पैगाम मोकिलियो शाह लतीफ़ जे सिलसिले में साईं जिन खे। अॼु जे हिन प्रोग्राम में दादा कुझु नूरी जा भॼन ऐं हिकिड़ो कलाम जीअं मूं शुरू में चयो उहो पेश कंदासीं। ऐं अव्हांखे अर्ज़ु आहे त घर घर असां सभई पैगाम त पहुचाए रहिया आहियूं, पर अञा सॼी दुनिया जी कुंड कुर्छ में हर हिक ताईं जेको आहे ही पैगाम जेको आहे साधू वासवाणी जिन जो मीटलेस डे तौरु मल्हाइण जो, उन तहरीक में नंढे वॾे खे शामिल कयूं। त पेश आहे प्रोग्राम युग पुरुष साधू टी.एल. वासवाणी। प्यारे सत्संगियों, एक हंद गीता जो आवाज़ कह रुआ। श्री कृष्ण छाथो छवे अर्जुन के, अर्जुन प्यारा जो खाधो रधे थो फ़क़ति पंहिंजे वास्ते, सो पाप थो खाए। असीं जेकर पाण खां सुवाल पुछूं
त असीं रोज़ रोज़ पाप खां वेठा कीअं, फ़क़ति पंहिंजे लाइ रधियूं था, फ़क़ति पंहिंजे लाइ रधायूं था, फ़क़ति पंहिंजे लाइ घर में बंदोबस्तु आहे खाइण पीअण जो, जे ईअं आहे त असीं पाप वेठा खाऊं। हिक ॿिए हंधि गीता जो आवाज़ कहिड़ो आहे, जो हे अर्जुन, जो पंहिंजे घर में रधे थो पंहिंजे वास्ते, फ़क़ति पंहिंजे वास्ते, जो पंहिंजे वास्ते रधे थो सो चोर, सो चोर, सो चोर। असीं जेकर अॼु पाण खां इहो सुवालु पुछूं, असीं चोर आहियूं या न? जो पंहिंजे वास्ते फ़क़ति रधे थो खाधो घर में, सो चोर आहे, सो चोर आहे। प्यारे सत्संगियो, अॼु मूं ॾिठो हिकु कुतो आहे, असां वटि अचे वरी वरी, इहो कुतो वरी वरी अची मुंहिंजे खटे तां बि, इन कुते जूं निमाणियूं अखियूं मूं ॾिठियूं, भौंके कंहिंखे कोन। ऐं जीअं मूं हिन निमाणे अखियुनि वारे कुते खे ॾिठो, शांति के कुते खे ॾिठो, तीअं मूंखे हीअ ॻाल्हि अची यादि पई। राम कृष्ण जी ॻाल्हि चयो, माता मूंखे दुनिया में मोकिल, वरी मोकिल, वरी मोकिल, वरी मोकिल जे ज़रूरु सम्झी कुते जे जन्म में मूंखे मोकिल, पर छॾ मां दुखियनि दरिद्रनि जी शेवा करियां, शेवा करियां। इहो अथव कर्म योग जो हाईएस्ट आइडियल। इहा अथव गीता जी सिख्या कर्म योग बाबति। वधीक अॼु चवंदुसि कीअं, अॻे ई देरि थी वई आहे। शलारी प्रार्थना मुंहिंजे हृदय जे अंदरि बि उथे, शल मूं ते बि अहिड़ी आसीफ़ थिए त हिन जन्म खां पोइ वरी मां अचां, मोटी अचां, मोटी अचां, मोटी अचां। मुक्ति न खपे हिन दास खे, पर हिन दास खे खपे ख़िज़मत, शेवा। हिन दास खे खपे संग दुखियनि जो। हिन दास खे खपे आसीस दरिद्रनि जी, अहिड़ी आसीस शल प्रभु हिन दास ते करे त हीअ जीवन शेवा में, ख़िज़मत में सफल थिए, सफल थिए, सफल। ओम ब्रह्म कृपा ही केवल, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। साधु टी.एल. वासवाणीअ ज़िंदगी जे हर पहलू ते लिखियो, काइनात जे हर रंग ऐं रूप खे पंहिंजे अज़ीम सोच ऐं कलम सां उजागर उन्हनि कयो। संदन जनम 25 नवंबर साल 1879 में हैदराबाद सिंध में थियो। दादा नेठाई ऐं निमाणाई जा मुजसिम हा। पंहिंजो तख़लुसी हुननि नूरी रखियो। संदन सिख्या हुई सिमरन ऐं सेवा, न सिर्फ़ इंसान ज़ात सां पर पशु पखियुनि सां बि मोहबत करणु। द वन इन एवरी वन, यूनिटी इन डाइवर्सिटी। पंहिंजे वतन जे मिटीअ सां प्यार, सूफ़ी संतनि जे आदर्शनि जो सम्मान, शाह लतीफ़ जी शाइरी खां मुतासिर थी पंहिंजो तख़लुसी नूरी रखियाऊं। शाह जो रसालो ऐं नूरी ग्रंथ सिंधीअ जा शाहकार ग्रंथ आहिनि। लुत्फ़ सां पार लंघाइज ॿेड़ीअ वारा, ॿेड़ी तुंहिंजे बाज जी, अवगुण तूं न विचारज, पतण अथम कीन की, निदर निमाणी न विसारज, ककर कारा तूफ़ान तिखेरा, पैज तुई पार, पंध करे मां थकी आहियां, रहम जो पाणी पियारज। सजण ऐं साणे कंहिं अणासी बिसरे,
हैफ़्टिनी खे होए वतन चिन विसारियो, बदर जी मिटी खे उन्हनि की न विसारियो। पंहिंजी कविता सिंधड़ीअ में इन दर्द खे दादा नूरीअ कुझु हिन तरह बयानु कयो। ओ सिंधड़ी सही न सघां आऊं जुदाई, ओ सिंधड़ी सही न सघां आऊं जुदाई, तस्वीर तुंहिंजी अॼु अखियुनि अॻियां आई, तस्वीर तुंहिंजी अॼु अखियुनि अॻियां आई, परे हित तोखां थी दिलड़ी या मांदी, कहिड़ियूं रातियूं तुंहिंजियूं कीअं चमकनि तारा, कहिड़ियूं रातियूं तुंहिंजियूं कीअं चमकनि था तारा। पंहिंजे पैदाइशी सरज़मीन उन जे सूफ़ी संतनि ऐं देरनि खे यादि कंदे दादाजिन फरमाइनि था, करियां यादि वर वर सुहिणो शाह ऐं सामी, करियां यादि वर वर सुहिणो शाह ऐं सामी, हित ॻोढ़ा थिए ॻारिया अथम बेआरामी, बेकस ऐं बेदिल ऐं सचल सुहिणो साईं, जिन जी आहे बाणी सिंधड़ी तूं भाई, मुंहिंजे मुल्क जा माण्हू किथे पिया भटकनि। सिंधी महल माड़ियूं छॾे करे कैंपुनि जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया। पंहिंजे कलाम में पंहिंजे कलम सां इन दर्द जो इज़हार दादाजिन केतिरनि हंधनि ते कयो आहे। ऐ सिंधुरी सही न सघां आऊं जुदाई, सही न सघां आऊं जुदाई, तस्वीर तुंहिंजी अखियुनि नाज आई, तस्वीर तुंहिंजी अखियुनि नाज आई, तस्वीर तुंहिंजी अखियुनि आज आई। ऐ सिंधुरी सही न सघां आऊं जुदाई, सही न सघां आऊं जुदाई। वरी शल वठां तुंहिंजे चरणनि जी ख़ाक, चुमी धूर दरवेशनि जी थियां आऊं पाक, वरी शाल नूरी अची तो मिला, वरी शाल नूरी अची तो मिला, घणी पुष्प खोए बा अची शल खिला, घणी पुष्प खोए बा अची शल खिला। साधु टी.एल. वासवाणीअ मायर भेनरुनि खे तालीम याफ़्ता बणाइण लाइ न्याणियुनि लाइ मीरा मूवमेंट जी हलचल हलाई। हिंदू मुस्लिम एकता जे सिलसिले में हिकु हंधि फरमायो अथनि, आई सी हिज ब्यूटी इन द मुस्लिम एंड हिंदू। साधु वासवाणी करम योगी हा, गीता जा श्लोक खेनि बरज़ुबान यादि हुआ, कृष्ण भक्ति माई मीरा ऐं कबीर जी वाणीअ खे पिया उछारींदा हा। साधु टी.एल. वासवाणी दादा नूरीअ खे विरहाङे बाद शाह लतीफ़ जे जश्न में शिरकत करण लाइ साईं J.M. सैद सिंध अचण जी खेनि दावत ॾिनी, पर सिहत ठीकु न हुअण करे वञी न सघिया। पंहिंजो अंग्रेज़ी में पैगाम उन्हनि ॾियाराए मोकिलियो, जंहिं पैगाम जो तर्जुमो अॼु पिणु चकियम चाक में साईं J.M. सैद जिन ॾिनो आहे। पूना
मां सेप्टेंबर 1957 जो ही लिखियल ख़त आहे। शाह लतीफ़ सिंध जे सदिन जो आवाज़। इहो इंसान आहे जो हारिन जो हमदर्द ऐं कखाइन झोपड़ियुनि में रहंदड़ ग़रीबनि जो ग़मख़्वार भाव आहे। मूं घणा साल अॻु यूरोप वारे सफ़र में शाह जा जेके बैत पढ़िया से साॻिया अॼु बि आउं हिन जलावतनी जे वक़्त में पढ़ी रहियो आहियां। आउं हुनखे हिकु वॾो मसरूफ़ ऐं आलमगीर मोहब्बत जो पैगंबर सम्झां थो। संदसि बैत पढ़ंदे मूंखे हिकु वॾे मुस्निफ़ जा ही लफ़्ज़ यादि पवनि था। मूंखे माण्हुनि जे साराह जा गीत लिखण ॾे, मूंखे माण्हुनि जे साराह जा गीत लिखण ॾे, मूंखे परवाह नाहे त संदन कानून केर बि लिखे। ही ख़त जंहिंजो तर्जुमो साईं JM सैद ॾिनो आहे, सेप्टेंबर 1957 जो पूने मां दादा नूरीअ लिखियो हो। साधू TL वासवाणी न सिर्फ़ विद्वान, आलम ऐं महक़ूक़ हुआ, पर तारीख़ यानी इतिहास ते बि नज़र रखंदड़ ऐं दुनिया जी हालतुनि ऐं वावसा जो तजियो कंदड़ बि हुआ। पंहिंजे मुहाग में ॿिनि जंगे अज़ीम जो ज़िक्र कंदे हिकु किताब में लिखनि था त 3 जंगे अज़ीम जे ख़तरनि जो उन्हनि खे नज़र अचे थो ऐं उहो ज़िक्र कयो आहे। ऐं आईंदे जी तारीख़ जी उथल पुथल तरफ़ जेको उन्हनि इशारो कयो आहे, सो अॼु असीं पंहिंजे दौर में बि ॾिसी रहिया आहियूं। 25 नवंबर दादा नूरी जे जनम ॾींहं जे सिलसिले में जेको असीं मल्हाए रहिया आहियूं मीटलेस डे तौरु, इजाज़त वठण खां पहिरीं शाह लतीफ़ जे बैत सां हिन प्रोग्राम खे पूरो कंदे ऐं पोइ हिकिड़ो भॼन अव्हां जे ख़िदमत में सामीन पेश कंदसि। जे भाई जोगी थिया त तमय छॾ तमामु, जे भाई जोगी थिया त तमय छॾ तमामु, गोला जे गोलनि जा पिंजो थी गुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीनीअ खे कतलाम, त नांगा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में। सामिन हिकु दफ़ो वरी दादा नूरी जे 25 नवंबर जे जनम ॾींहं जे सिलसिले में वीना श्रृंगी जूं अव्हां वाधायूं क़बूल कंदा। मोकिलानी नाहे, वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी ईंदड़ प्रोग्राम में। सदाई गॾु। पर्दा थो चाढ़ी चाढ़ी, वेठो सभिनि में एक तू निहारी, एक तू ही तू, 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 एक तू ही तू,
एक तू ही तू, एक तू ही तू, एक तू ही तू। पुष्पन पतन में ए गुलिस्ता में, वारन में ए वैरान में, सिच चंड तारन तेज वारन में, मारन नन्हनी है वारन में, गाँव गोकुल गुलकार में, वृंदावन जेवणकार में, गाँव गोकुल गुलकार में, वृंदावन जेवणकार में, एक तू ही तू, तू ही तू, तू ही तू, एक तू ही तू, तू ही तू, तू ही तू। गहरा पोष पर्दा थो चाढ़ी, चाढ़ी वेठो सभिन में, एक तू निहारी, एक तू ही तू, एक तू ही तू, एक तू ही तू, एक तू ही तू। निर्मल गंगा ए जमुना में तू ही तू, निर्मल गंगा ए जमुना में तू ही तू, मक्का ए मदीना में एक तू ही तू, मक्का ए मदीना में एक तू ही तू। रात में नेहा में नूरिनी मौनी हमें, रात में ऐडी हमें नूरी निमाणी नी हमें, एक तू ही तू, तू ही तू, तू ही तू, एक तू ही तू, तू ही तू, तू ही तू। गहरा पोष पर्दा थो चाढ़ी, चाढ़ी वेठो सदन में, एक तू निहारी, एक तू ही तू, 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 एक तू ही